अस्सलाम वालेकुम। इनफॉर्मल वे में अॼु तव्हां सां मुखातिबु आहियां। बुक रीडिंग कयां पियो। किताबु आहे डेल कार्नेगी जो हाउ टू विन फ्रेंड्स एंड इन्फ्लुएंस पीपल, जंहिं जूं कापियूं 17 मिलियन खां वधीक विकिरो थी चुकियूं आहिनि। उन जे पोयों इन जो फ़लसफ़ो इहो आहे त तव्हां माण्हुनि खे मुतासिर कीअं करे सघो था, तव्हां बहितरीनु रिश्ता दोस्त कीअं ठाहे सघो था। त उहो ई फ़लसफ़ो ॾिए पियो त जॾहिं मतिलबु अगरि कलेक्टिवली इन किताब जे बारे में ॿुधायां, मां त हिकिड़ो कंटिन्यू आहे बुक रीडिंग कयां पियो। दिलि चयो त हिन किताब एॾो ज़बरदस्त किताबु लिखियो वियो आहे जो दिलि चयो त मां तव्हां सां इहो शेयर कयां त हिन किताब जी जेको आहे फ़िलासफ़ी छा आहे ऐं हिन किताब केतिरनि इंसाननि जी ज़िंदगी में प्रोडक्टिव रोल अदा कयो आहे। हिन किताब में लिखियलु आहे, सचे दिलि सां क़बूलियो माण्हुनि खे, सचे दिलि सां उन्हनि जी तारीफ़ कयो, सचे दिलि सां उन्हनि खे दाद ॾियो ऐं उन्हनि जी ॻाल्हियुनि में दिलचस्पी वठो। जिन माण्हुनि जेके माण्हू तव्हांजी सर्किल में आहिनि, जॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जा स्टेप्स खणंदव त यकीनन माण्हू तव्हांखे पेबैक कंदा, तव्हांखे एप्रिशिएट कंदा, तव्हां में दिलचस्पी वठणु शुरू कंदा। इहो ई तरीक़ो हूंदो जो तव्हांखे माण्हू पंहिंजे हर हिकिड़े सुठे अमल में, ख़ुशियुनि में तव्हांखे शामिलु कंदा। मूं ज़िंदगीअ में अहिड़ा इंसान इलाही ॾिठा आहिनि जेकी हीअ वीडियो ॾिसंदा बि बाद में, त मां हुननि में इलाही इहो हुनुरु सिखियो आहे ऐं यकीनन उन्हनि मां मां इन्फ्लुएंस इन्हनि शयुनि जे करे थियो आहियां। ऐं हिन किताब जो मिलणु मुंहिंजे लाइ मतिलबु वॾी ब्लेसिंग हुयो। मां चयो तव्हां सां बि शेयर कजे। ख़ुशि हुजो, वरी मिलंदासीं हिकु नए किताब सां गॾु, नए थॉट सां गॾु। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।